फांसी जे ज़रिए गलत छा चवणु शहीद अज़ीज़ मेमण एक बहादुर ईमानदार साहब हुओ, असांजो दोस्त क़ौम परस्त सोच रखंदड़ हिकिड़ो बहितरीनु इंसान हुओ। अफ़सोस सां चवणो थो पए त हिन महीने में 3 अहिड़ा तमामु वॾा क़तल थिया आहिनि, शहादतूं थियूं आहिनि, जिन प्रेस जे ज़रिए लिखणनि जे ज़रिए लेटर जे ज़रिए ॿुधायो आहे त असांखे क़तल कंदड़ केरु हूंदा, जंहिंमें शहीद पाण ॿुधायो वियो आहे ऐं वाज़े करे वियो आहे त मुंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे ऐं उहो कंहिंमां ख़तरो आहे, वाज़े ॿुधायो आहे। नौशेरे फिरोज़ में ॿियो जेको शहनाज़ अंसारी जो वाक़ियो थियो आहे उहा बि ॿुधाए वई आहे। ऐं टियों वाक़ियो कुंभल में थियो, न्यूरो सर्जन डॉक्टर मुमताज़ मंगीज़ डॉक्टर ज़ुल्फ़कार मंगीअ जो, जंहिं बि ॿुधायो त मूंखे जेकॾहिं शहीद कयो वञे त मुंहिंजा क़ातिल फलाणा आहिनि। शहीद अज़ीज़ मेमण जो क़त्ल सिधी सही ॻाल्हि आहे, हिन में इन्वेस्टिगेशन जी ॻाल्हि ई कोन्हे, तहक़ीक़ात जी ॻाल्हि ई कोन्हे। क़ातिलनि खे गिरफ़्तार छो नथा कनि? वाज़े तौर ते चई वियो आहे त मूंखे क़त्ल कंदड़ फलाणा धुरियूं आहिनि, ऐं जेकॾहिं उहो सहाफ़त करे थो ऐं कंहिंखे निर्वार करे थो, मां सम्झां थो पीपल्स पार्टी अहिड़ी दहशत फैलाइणु चाहे थी जो अॼु खां पोइ तॾनि ते ईअं न चवंदो केरु त बाबा हुकुम धणीअ जो, हाणे ईअं चवणो पवंदो त हुकुम पीपल्स पार्टीअ जो, छो त मारणु ऐं उन जे मथां प्रेशर विझणु हिन वक़्तु हिन गवर्नमेंट जो कमु आहे। ऐं असीं चऊं था त क़ातिल चिटा आहिनि, SP DSP SHO जे रैंक जा माण्हू जेको आहे हिन में का बि इन्वेस्टिगेशन कोन था कनि। ऐं मां सम्झां थो त हीअ एॾे ईमानदार जेको आहे सो मुल्क कोन्हे जो ॿाहिरनि इदारनि खां हिन जो जेको आहे सो इन्वेस्टिगेशन कराइनि। हीअ माण्हुनि जे, मां सम्झां थो त माण्हुनि जे दिलनि में हीअ FIR कटियल आहे त केरु माराए थो, केरु असांजे माण्हुनि खे बेगुनाह जेको आहे सो क़त्ल करे थो, ऐं उन्हनि जा पेरा किथे विञाइजनि था, कीअं विञाइजनि था। अफ़सोस सां चवणो थो पए त हिकिड़ो सहाफ़ी आहे, उनजे लाइ अफ़वाह था पिया उथारनि त हीअ ख़ुदकशी आहे। हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार थियो आहे जेको इहो नथो ॿुधाए त हिन क़त्ल में मूंसां गॾु केरु आहिनि। हिकिड़े माण्हूअ जो साहबु साटजण जे लाइ त मां सम्झां थो 5 माण्हुनि जी ज़रूरत हूंदी, ऐं हिकिड़ो माण्हू उहो 5 माण्हू नथो ॿुधाए। हीअ जेकॾहिं चाहिनि त हीअ उन्हनि खे जेको आहे ज़ाहिर करे सघनि था, ऐं असां घुर कयूं था त उन्हनि क़ातिलनि खे फौरी तौर ते सभिनी खे ज़ाहिर कयो।